नाज़रीन, हिंगोरचा थाणे जी हद मां 4 ॾींहं अगवा थियल टैक्सी ड्राइवर जी बाज़ियाबी लाइ वासन एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था हिंगोरचा मां शमसुद्दीन राजपर जी हीअ रिपोर्ट। हिंगोरचा थाणे जी हद ॻोठ झंडल जावरीअ में अॼु खां 4 ॾींहं पहिरियां पुर इसरार नमूने गुम थियल अहमद बख्श जावरी जेको टैक्सी हलाए घर जो गुज़र सफ़र कंदड़ आहे, उहो बि पुरसरार नमूने गुम थियण खां बाद अगवा निकितो। वारसनि जो सियासी समाजी तोड़ी जावरी बिरादरी जे सभई माण्हुनि जो संदसि आज़ादीअ लाइ प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो मार्च करे धरणो हयो। उन मौक़े ते धरती टीवीअ सां संदसि अगवा बाबति ॻाल्हाईंदे चवनि था त ॾींहं पहिरीं अहमद बख्श जावरी खे जेको आहे लेडी आई स्टाफ हिंगोरचा ते किराए जी जेको आहे सो ऑफर ॾी उनखे ख़बर न आहे केॾांहुं जेको आहे सो उनखे वठी विया आहिनि। कमाइण वारो 500 रुपया कमाइण वारो ॾियण वारो असां इहो असांजो नंढड़ो भाणजा मामे पुट ने का शइ न असांजे नंढड़ियूं नियाणियूं न उन्हनि जो केरु करण वारो, हिननि जो बचन जो केरु ई कोन्हे करण वारो। असांजी महिरबानी थिए असांखे वापसि करे ॾियनि। भाउ आहे साईं मुंहिंजो, नंढड़ो भाइटियो आहे, करण वारो को बि कोन्हे, सभु को पंहिंजे पेट में पूरो आहे। किलो आणियूं अटो जो किलो खाऊं, ग़रीब माण्हू मज़दूरी में पूरी कोन थी पए। हे टैक्सी वाईंदो हितां को अगवा थी वियो आहे। राति कॉल कई अथनि त बाबा अहमद जावरी असां इन आज़ादु कंदासीं, 10 लख रुपया असांखे ॾियणा वेंदा त असां आज़ादु कंदासीं, न त अहमद जावरी जो तव्हांखे लाश मिलंदो। सिंध IG SP खे अपील आहे त ग़रीब आवाम सां मदद करे असांखे बाज़ियाब कराए वञे। अहमद जावरी ग़रीब मिसकीन माण्हू आहे, जे न त रोड रस्ता बाईपास बंदि हूंदी, असां रोड रस्ता बंदि कंदासीं। SP साहब खे सिंध IG सिंध वज़ीर आला मुराद अली शाह असां मिसकीननि ग़रीबनि सां मदद करे उन जा बचा ॿार दाऊं था कनि, कोराम मतो पियो आहे। आज़ादु कयो वञे, असां परेशान आहियूं। बाबा खे आज़ादु कयो वञे, बाबा खे आज़ादु कयो वञे। हिननि IG सिंध, वज़ीर आला सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां घुर कई त फौरी तौर पौरियत टैक्सी हलाए घर जो गुज़र सफ़र कंदड़ अहमद बख्श ढंढल जावरी जो रहवासी अहमद बख्श जेको जावरी आहे, उन्हनि खे धाड़ियलनि जे क़ैद मां आज़ादु करायो वञे। कैमरामैन हसन राजपर सां गॾु शमीसुद्दीन राजपर, धरती TV, हिंगोर।